नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुखोखास में खबर ॾींदा हलूं त तैलीमी बोर्ड मीरपुखोखास जे चेयरमैन प्रोफेसर बरकत अली हैदरी, तैलीमी बोर्ड मीरपुखोखास जे नाज़िम इम्तिहान इंजीनियर अनवर आलम खानज़ादा 10हीं जमात जे साइंस ऐं जनरल ग्रुप जे सालियाने इम्तिहान साल 2020 जे नतीजन जो ऐलान करे छॾियो। साइंस ग्रुप में कामयाबी माणींदड़ 99.63% रहे। हिन नतीजा तैलीमी बोर्ड जी वेबसाइट BIS-mirpurkhas.com ते या SMS सर्विस BMP स्लिप ॾेई रोल नंबर लिखण बाद 8583 ते मोकिल नतीजा मालूम करे सघनि था। हिननि इहो बि चयो त पाकिस्तान में आलमी वबा जे कारण मुश्किलातूं दरपेश आहिनि। मुश्किलातुनि खे मुंहुं ॾींदड़ वक़्ती नतीजे खे यकीन बणाइण जे लाइ महिनत कई। हिन चयो त हलंदड़ साल इम्तिहान मुलतवी थियण जे करे सिर्फ़ हुननि शागिर्द ऐं शागिर्दानी खे प्रोमोट कयो वियो जंहिं सालियाने इम्तिहान जा फार्म जमा कराया। हिननि तमामु शागिर्द ऐं शागिर्दानी खे प्रोमोट करे हिननि जे नतीजनि खे रिलीज़ बि कयो वियो आहे। हिननि जो चवणु आहे त शागिर्द ऐं शागिर्दानी नई जमात में 2019 में 5 पर्चनि में पास हुआ। हुननि जा टोटल हासिल कयल नंबरनि में 3% इज़ाफ़ो नंबर ॾिना विया आहिनि। उन खां अलावा अहिड़ा उम्मीदवार जेके 1 या 2 पेपरनि में फेल थिया हुआ, हुननि जे नंबरनि में 60% या हुन खां वधीक उन्हनि खे फेल शुदा पेपरनि में एवरेज मार्क्स ॾिना विया आहिनि, जॾहिं त 60% खां घटि नंबरनि वारे उम्मीदवारनि खे सिर्फ़ पासिंग मार्क ॾेई प्रोमोट कयो वियो। हिननि चयो त अहिड़ा शागिर्द ऐं शागिर्दानी जंहिं इम्तिहानी फार्म नामुकमल जमा कराया हुआ, उहे पंहिंजे एनरोलमेंट रजिस्ट्रेशन ऐं परमिशन या को दस्तावेज़ कंहिं वजह जे कारण जमा न करे सघिया, उन जा नतीजा भी जारी कया विया आहिनि। हिननि खे मार्कशीट हासिल करण जे लाइ पहिरीं तमामु घुरबर दस्तावेज़ बोर्ड ऑफिस में जमा करणा पवंदा। साइंस ग्रुप में 34,236 उम्मीदवार रजिस्टर्ड थिया। हिन साल 2020 में कामयाब थींदड़ शागिर्दनि जी तादाद 23,846 ऐं शागिर्दानी जी तादाद 10,263। मजमूई तौर ते कामयाबी जो तनासिब 99.63% रहियो। कामयाब उम्मीदवारनि में 4,272 A1 ग्रेड में, 9,201 A ग्रेड में, 11,256 B ग्रेड में, 6,552 C ग्रेड में, 2,497 D ग्रेड में, 361 A ग्रेड हासिल करने में कामयाब थिया। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।